अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन सोप सीरियल ड्रामो ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अचण वारी क़िस्त में छा आचर जो मामो वाकई गद्दारी कंदो उहो रईस गफ़ार ख़ान खे मराइण जे लाइ ओठे सां या कमाल ख़ान सां मिली वेंदो। जेको ॻाल्हियूं वारिस ऐं गफ़ार ख़ान जे विच में थियूं आहिनि इहो वञी करे आचर जो मामो उन्हनि खे ॿुधाईंदो कमाल ख़ान वारनि खे पंहिंजे मफ़ाद जे लाइ कुझु बि करे सघे थो। छा नेक्स्ट एपिसोड में रबन पंहिंजी भेण खे छॾाइण में कामयाबु थी वेंदो ऐं अॻिते छा आहे छा न थींदो सॼो हाल हक़ीक़त तव्हांखे इन एपिसोड में था ॿुधायूं। इनखे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं शायदि को सो बि लोग यूट्यूब चैनल फेसबुक पेज खे फॉलो लाइक ऐं इन वीडियो खे अॻिते बि शेयर करे छॾिजो ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। हाज़रीन ऐं नाज़रीन पोइ क़िस्तनि मां यको तव्हांखे ॿुधाईंदो थो अचां जेको आचर जो मामो आहे इहो मुनाफ़िक़त कंदो गद्दारी कंदो रईस गफ़ार ख़ान सां ऐं राति वारी क़िस्त इन प्रोमो में तव्हां ॾिठो त उन इहा प्लेनिंग करे छॾी आहे त अगरि कुझु हासिलु करिणो आहे त औठे सां हथु मिलाइणो पवंदो ऐं कमाल ख़ान सां उहा ई मुंहिंजी ॻाल्हि साबित बि थी। अगरि इतबार नथा कयो त पोइ क़िस्तनि तव्हां वञी करे ॾिसी सघो था। काफ़ी माण्हू चवंदा आहिनि तूं कूड़ थो हणे पोइ क़िस्तनि में इहा ॻाल्हि मां तव्हांखे क्लियर कट करे ॿुधाई हुई। इहो शख़्स अॻिते हली इन्हनि खे धोखो ॾींदो बिल्कुलु धोखो ॾींदो वारिस ऐं रईस गफ़ार ख़ान खे इहो धोखो ॾींदो। अचण वारी क़िस्त में रबन पंहिंजी भेण खे छॾाइण में बिल्कुलु कामयाबु थी वेंदो आहे। उहो वञी हमिलो करे पंहिंजी भेण खे छॾाए ऐं घर वठी ईंदो आहे। जॾहिं कमाल ख़ान ऐं ओठो इहो ॾिसंदा आहिनि त रबन हीउ कमु करे चुको आहे पोइ हू हाणे छिता थी पवंदा आहिनि ऐं कोशिशि कंदा आहिनि कंहिं तरीक़े रबन खे वरी फसायो वञे। लेकिन वारिस साथ जेको ॾिए थो वारिस जो साथ रबन जे लाइ काफ़ी आहे। अॻिते बि वारिस साथ ॾींदो रबन जो अहिड़े हिसाब सां ऐं ओठे जो जेको सिर खणंदो त इहो वारिस ई खणंदो। तव्हां दिलिजाए कयो रबन ऐं वारिस गॾिजी करे पंहिंजी इन सभिनी ओठे जो कमाल ख़ान जो आहिस्ता आहिस्ता ख़ात्मो कंदा ऐं इन्हनि वाठियुनि जो बि ख़ात्मो कंदा। रही ॻाल्हि सदीक़ जी सदीक़ फ़िलहालु वारिस जे भउ खां कमाल ख़ान खे छॾे निकिरी वेंदो इन इलाइक़े मां बि निकिरी वेंदो। ऐं नेक्स्ट एपिसोड में जेको आहे दोस्तो जेका बि हिन ॻाल्हियूं कयूं आहिनि आचर जो मामो वञी करे सॼियूं कहाणियूं उनखे ॿुधाए छॾींदो सिर्फ़ु पंहिंजे मफ़ाद जे लाइ। मुनाफ़िक़ माण्हू त अहिड़ा ई हूंदा आहिनि न। उमेदु आहे वीडियो तव्हांखे सुठो लॻो हूंदो। जे वीडियो सुठो लॻो आहे त महिरबानी करे ज़रूरु चैनल सब्सक्राइब कजो ऐं फेसबुक पेज खे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कजो। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।